अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मूंखे तव्हां सभिनी सां गुज़ारिश आहे हिकिड़ी, जेको आए ॾींहुं पाणनि सां हादसो थिए थो पियो ज़िला घोटकी में, ख़ासि तौर करे ॾेरकी में। इहे जेका एक्सीडेंट थियनि था रोडनि ते या को मरीज़ सीरियस ईंदो आहे उनखे खणी वेंदा आहिनि गवर्नमेंट हॉस्पिटल, उनखे चवंदा आहिनि रेफ़र करो, रहमियार ख़ान रेफ़र करो, रहमियार रेफ़र करो। या ॿाहिरि बोर्ड हणी छॾनि, भाई हिते को मरीज़ न खणी अचो, डायरेक्ट वञो रहमियार ख़ान। रेफ़र करनि था और रस्ते में मरीज़ मरी था वञनि पिया। पोइ असां बि ईअं करूं, जेका हितां जा मुंतख़ब नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बि रेफ़र करो, रहमियार रेफ़र करो। हिते वोट वठण जो उन्हनि जो हक़ ई कोन्हे। इहे जेका डॉक्टर वेठा आहिनि उन्हनि खे बि रेफ़र करे छॾियो रहमियार ख़ान। होॾां तव्हां हिते नारनि में असांखे सेखारींदव पंजाब तव्हांजो दुश्मन आहे। पंजाब कीअं दुश्मन आहे? उहे पंहिंजे कोटनि में सिंध वारनि जो हिते इलाजु कराईंदा आहिनि। उन महिल तव्हांखे शर्म हया न ईंदी आहे? बेग़ैरतव, जंहिं महिल हितां रेफ़र कंदा आहियो तव्हां वञी करे पंजाब मां इलाजु कराईंदा आहिनि, मरीज़ असांजा मरी वेंदा आहिनि रस्ते में। कुझु हया करो, इहा अस्पताल जा बंदि करो, गेट वेट इन जा बंदि करे छॾो। आवाम खे सहूलियत ई कोन्हे। इहा त क़तल गाह आहे, इन ते त वञी करे माण्हू क़तल थींदो आहे, वञी करे मरी वेंदा आहिनि जेका हुते हूंदा आहिनि मरीज़। बराए महिरबानी इन जो कुझु कयो। घणा माण्हू एक्सीडेंट में, अॼु बि मां ॾिठो आहे हिकिड़ी पोस्ट एक्सीडेंट थियो आहे, ॿार 16 सालनि जो ॿार आहे, ज़ख़्मी थी आहे, उनखे बि रेफ़र कयो अथनि रहमियार ख़ान। पोइ इन अस्पताल जो कहिड़ो फ़ाइदो आहे? छड़ो पेनोडॉल ॾियण जे लाइ? पेनोडॉल बि कोन्हनि ॾींदा, अलाए कहिड़ी दवा ॾींदा आहिनि कंहिंखे बुख़ार हुजे, ज़ुकाम, बसि इन करे वेठा आहिनि। लखे रुपए तनख़्वाहियूं वठनि था वेठा, छाजियूं तनख़्वाहियूं था वठनि। इंशाअल्लाह हिन दफ़े असांजे कोई बि आयो वोट वठणु ॾेरकी में, ख़ासि करे उन्हनि खे असां चवंदा त इन्हनि खे रेफ़र कयो, वञी करो पंजाब मां वोट वठी अचो रहमियार ख़ान मां। शर्म करो बेशर्मो।